माइक्रोसॉफ्ट एक्सेल 2013 जी ट्यूटोरियल में खुश आमदीद दोस्तों। चार्ट जी सीरीज़ हले पई, बाक़ी जेके कुछ ॻाल्हियूं अञा रहिजी वियूं आहिनि जेके तव्हांखे हाणे वाज़े करणियूं आहिनि। दोस्तों ही वरी स्टूडेंट जी शीट जेको तव्हां जगह खुलियल आहे दोस्तों, इनखे असीं वरी चार्ट बार बार इन करे वापसी ठाहियूं बस तव्हांखे ऑप्शन सम्झ में अची वञे हलिया। असीं सिलेक्ट करूं था, असीं जेको मार्क्स सिलेक्ट करूं था, इंसर्ट में वञूं था, सिंबल क्लस्टर जेको आहे बार उनखे करूं था, क्लस्टर कॉलम खे सिलेक्ट करूं था ऐं असीं जेको सो थोरो हेठि करूं था, ज़ूम नंढो करे तव्हांखे हेठि खां आसानी रहंदी। अञा ज़ूम नंढो करोसि, हिते करोसि था हेठि ऐं हिनखे विड्थ जेका हिन वेकर वधायूंसि था। हाणे वरी ज़ूम खे असीं करोसि था, वॾो करोसि था, इहे असांखे शो कराए पियो। अच्छा दोस्तों, हिन चार्ट के असां पहिरीं तव्हांखे मूव करणु जेको असां ॿुधायो त मूव करणु सेखार पियो, ॿुधाइबो तव्हांखे, लेकिन मूव ॿुधाए न सघियसि। हाणे दोस्तों डिज़ाइन चार्ट टूल जेको रिबन आहे डिज़ाइन टैब में तव्हां वञो, हुते लिखियो पियो ॾिसो हिन साइड ते मूव चार्ट। तव्हां मूव चार्ट ते क्लिक कंदो त तव्हांखे ॿुधाए थो किथे मूव करिणो आहे। एज़ ए ऑब्जेक्ट शीट 3 में हिकिड़ो ऑब्जेक्ट आहे, या तव्हां नई शीट ते तव्हां हिनखे मूव करे सघो था। दोस्तों चार्ट असांजो मूव थी वियो न्यू शीट ते ऐं हिनजी विड्थ ऐं हिनजी हाइट एतिरी रहंदी, फ़िलहाल हिन में एतिरो शो कराईंदो ऐं नई शीट जेको शीट ते असांखे मूव करे ॾेखारियो। असीं हितां वरी हिन चार्ट खे मूव करे सघूं था वापसी असीं पंहिंजे में शीट में। हाणे ॾिसो असीं जेको न एज़ ए ऑब्जेक्ट शो कराए छा में मार्कशीट जेको आहे शीट में न जेको कहिड़ी शीट में तव्हां एज़ ए ऑब्जेक्ट तव्हां मार्कशीट ते क्लिक कंदो ॾिसो मार्कशीट में एज़ ए ऑब्जेक्ट शो थी वियो। असीं जेको न हिनखे मूव कर ऑब्जेक्ट छा में कर, हितां सिलेक्ट करो ड्रॉप डाउन में शीट 3 में एज़ ए ऑब्जेक्ट शो कराए, हाणे हीअ असांखे एज़ ए ऑब्जेक्ट शो करे छॾियो। अच्छा दोस्तों, हिन में हाणे अञा जेको कुझु ऑप्शन तव्हांखे करियोसि ॾिसो ॿुधाइण वारा। त हाणे हीअ असांखे शो कराए पियो न हेठां असांखे जेका हर स्टूडेंट जा जेके ही जेके कॉलम्स ठाहिया अथसि न उहे छा जा कॉलम्स आहिनि, उहे आहिनि सब्जेक्ट्स जे मार्क्स जा कॉलम। असीं हिनखे चेंज करे सघूं था, जेकॾहिं स्विच असीं रो खे कॉलम में कंदासीं न। हाणे हिन दफ़े असांखे छा करे छॾियोसि, जो ही असांखे ॾिसो हर स्टूडेंट ही इंग्लिश आहे न, इंग्लिश सब्जेक्ट में टोटल केतिरा स्टूडेंट्स आहिनि, ही स्टूडेंट्स आहिनि जंहिंजा इंग्लिश मार्क्स आहिनि। हिन पासे असांखे मार्किंग शो कराए पियो त इंग्लिश मार्क्स ॾिसो जंहिंमें ही 100 ते 2 आहिनि, इंग्लिश मार्क्स जो आहिनि, मैथ जो आहिनि, केमिस्ट्री जा हर हाणे मार्क्स जेको आहिनि उनजा असांखे अलॻि सां अलॻि क्लस्टर ठाहे ॾिना, कॉलम जा क्लस्टर ठाहे ॾिना छा जा मार्किंग जा ऐं असांखे जेके कॉलम असांखे ॾिना अथसि उहे कॉलम असांखे छा जा ॾिना अथसि, स्टूडेंट जा कॉलम ॾिना अथसि। त असीं हिनखे वरी स्विच करियोसि था। हाणे हिन में असांखे वरी तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां जेका न कईसीं असीं थोरो हिन जी जेका डेटा आहिनि हुनजी असीं उहे चेंज करियोसि था। तव्हां चार्ट ते क्लिक करियोसि, तव्हां चार्ट क्लिक करे तव्हां सिलेक्ट डेटा में वञोसि त दोस्तों हिन में असांखे डेटा खई अथसि। ॾिसो ही जेका असांखे लीजेंड जेका एंट्रीज़ आहे न, इहे असांखे सब्जेक्ट जी एंट्रीज़ असां ऑलरेडी कयूं आहिनि, जेके असांखे खयूं न हिन पासे असांखे हॉरिज़ॉन्टली जेका आहिनि एक्सेस असांखे छा में शो कराए। त असीं चाहियूं था जेके ही आहिनि न सब्जेक्ट एंट्रीज़ आहिनि, इहे असीं हिनखे रिमूव था करियोसि। हाणे असीं इस्लामियात मां ॾिसो रिमूव कंदासीं, इहा असांजी सीरीज़ रिमूव थी वेंदी हली। हाणे हिन से सब्जेक्ट खे रिमूव था करियोसि, और असीं उर्दू खे रिमूव था करियोसि। अच्छा दोस्तों, सभु असां रिमूव करे छॾींदी, बाक़ी असांजे लास्ट में असां वटि इंग्लिश रही आहे। हाणे असीं हिनखे एडिट था करियोसि, छा था करियोसि, एडिट करो। एडिट ते क्लिक करियोसि, मथां असांखे चयो सीरीज़ नेम तव्हां सीरीज़ जो नालो तव्हां छा आहे, ॾिसो हिते इंग्लिश सिलेक्ट थो पियो। असीं हिते छा था करियूं, असीं चऊं था न असांखे ऑप्टेन मार्क्स असांखे ॿुधाए, ऑप्टेन मार्क्स ते क्लिक कयोसीं पर हिते गॾु सां सिलेक्ट थी इंग्लिश में सिलेक्ट थियो पियो। असीं चयो हिनखे पहिरीं तव्हां करियोसि डिलीट, सिलेक्ट करे कीबोर्ड मां बैक स्पेस दबायो। हाणे तव्हांखे ऑप्टेन मार्क्स असां नालो असांजी सीरीज़ जो इहो आहे ऐं असीं वैल्यू कहिड़ी खणूं था सीरीज़ जी। हाणे ऑप्टेन मार्क्स ते न नालो असीं खयोसीं, हाणे हीअ असां सीरीज़ खयोसीं, क्लिक करियोसीं ओके। ऐं ओके करियोसि। हाणे ॾिसो हीअ छा थो करे, हीअ असांखे टोटल ऑप्टेन मार्क्स हर स्टूडेंट जो असांखे उहे अलॻि सां ॿुधाए पियो। त ईअं तव्हां जेको कंहिं सीरीज़ ते हाणे असीं जेको असांखे ऑप्टेन मार्क्स जे बजाए असीं परसेंटेज ते हलूं था, सिलेक्ट डेटा ते क्लिक करियोसि। ऐं तव्हां जेको सीरीज़ आहे न हिन ते लीजेंडरी, हिन ते तव्हां एडिट ते क्लिक करियोसि। हिनखे तव्हां मथे नाले खे तव्हां डिलीट करियोसि, परसेंटेज ते आणियोसि। हाणे हेठियां हिनखे तव्हां रिमूव करियोसि ऐं तव्हां परसेंटेज सिलेक्ट करियोसि ऐं ओके करियोसि। हिन टाइम वरी तव्हां जेको ओके जॾहिं कंदव त असांखे हाणे परसेंटेज शो कराए पियो। हिन पासे ॾिसो परसेंटेज शो कराए पियो, हर स्टूडेंट जो परसेंटेज शो कराए पियो। दोस्तों उम्मीद त हिन ट्यूटोरियल तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो।